बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। इहदिना सिरातल मुस्तकीम। ज़िंदगीअ में जेकॾहिं तव्हां कंहिं बि उमिरि में आहियो, कंहिं बि हिसे में आहियो, त सभ खां पहिरियों ई तव्हां फ़ैसिलो कयो त तव्हां थियणु छा था चाहियो। फ़ैसिलो ई अहम हूंदो आहे। फ़ैसिलो करण जे लाइ तव्हांखे जेकॾहिं कंहिं माण्हूअ जी मदद जी ज़रूरत पए त तव्हां हुन खां पुछो, हुन खां सलाह वठो, हुन खां मशवरो वठो या हुन सां गॾु वेही कुझु वक़्तु गुज़ारियो त जीअं तव्हां ज़िंदगीअ में कुझु थी सघो। कॾहिं कॾहिं माण्हू छा कंदा आहिनि त हू को बि फ़ैसिलो न करे सघंदा आहिनि त उन्हनि खे छा थियणो आहे, पोइ वक़्त ऐं हालात जे हिसाब सां जेकॾहिं को उन्हनि खे हिकिड़ो शुबो वणंदो आहे त ओॾे हलिया वेंदा आहिनि। वरी जेकॾहिं ॿियो को माण्हू तरक़ी कंदो आहे त वरी उहो हुन सां गॾु रवाना थींदा रहनि ऐं उहे ई ख़्वाब ऐं ख़्याल ॾिसंदा रहंदा आहिनि। जेको इंसानु कंहिं बि ॿिए माण्हूअ खे ख़्वाब पूरा करण में मदद करे थो, उहो ई इंसानियत जे आला दर्जे ते फ़ाइज़ थी सघे थो। छो जो हू ॼाणे थो त कंहिं इंसान जी ज़रूरत छा आहे ऐं उहा घुर्ज कीअं पूरी करे सघिजे। तव्हां जेकॾहिं कंहिं बि माण्हूअ जी ज़रूरत ऐं घुर्ज पूरी कयो था ऐं हुन जी तकलीफ़ खे ख़तमु कयो था त तव्हां में एतिरी ख़ुशी ईंदी अंदरूनी तौर ते जो तव्हां कॾहिं तसवर बि नथा करे सघो। ज़्यादातर मंज़िलूं उन्हनि माण्हुनि जे ज़हन में ईंदियूं आहिनि जेके हमेशह सोचींदा रहंदा आहिनि, ख़्यालु कंदा आहिनि ऐं ख़्वाब ॾिसंदा आहिनि। हाणे खां ई फ़ैसिलो करे छॾियो त तव्हांखे थियणो छा आहे। उन खां पोइ पुरअज़म थी वञो, यानी फ़ैसिले करण खां पोइ तव्हां हमेशह इहो अज़म पंहिंजे दिलि में दोहराए छॾियो त तव्हांखे छा थियणो आहे। उन ई अज़म जे बुनियाद ते ई तव्हां अॻिते वधो। दुनिया में कंहिं बि माण्हूअ खे जी ख़बर उन जी क़ाबिलियत मां पवंदी आहे। कंहिं बि शोबे में क़ाबिलियत न हूंदी आहे या उन जी अहमियत न हूंदी आहे या उन जी इम्पॉर्टेंस न हूंदी आहे, पर क़ाबिल माण्हू कहिड़े बि शोबे में हूंदो त उहो हमेशह कामयाबु थींदो आहे। को बि हल्को शोबो न हूंदो आहे। तव्हांखे जेकॾहिं का शइ अचे थी त तव्हां उन ते ई अमल पैरा थियो, उन ते ई अॻिते वधो ऐं उन ई राह ते हलो।